मां कुरान शरीफ़ खणी आई आहियां त मुंहिंजो मुड़ुसु अगवा थी वियो आहे। माना जुमे वारे ॾींहुं सुबुह जो 5 बजे वियो आहे हितां घरों निकिरी। त इन जे इन कुरान जे वास्ते मुंहिंजी तव्हां मदद कंदो। मां कुरान शरीफ़ खणी आहियां त 5 बजे विया त मूंखे चई त मां सखर थो वञा। मां आहियां कारे कामण जी मरीज़, शुगर जी मरीज़ आहियां। मूंखे हिन पिते में पथरी बि आहे। मुंहिंजो पुटु हिकिड़ो कमाइण वारो आहे, उनखे झटके जो मर्ज़ आहे। मुंहिंजो इहो कमाईंदो आहे। मूंखे नंढड़ा बच्चा आहिनि, मां नंढड़ा बच्चा मसवाड़ जे जाइ में वेठी आहियां त मां किरायो काॾां भरींदसि। मां किराए जेतिरी मूंखे वसियत न आहे। त मुंहिंजो मुड़ुसु हितां निकिरी वियो त मूंखे चयईं त मां तुंहिंजे पैसनि जे करे थो वञा। असांखे कंहिं महिल कमु मज़ूरी लॻंदी आहे, कंहिं महिल न लॻंदी आहे। असां ग़रीब सफ़ा मिसकीन माण्हू। मुंहिंजे मुड़ुस खे पाण उहो बीमार आहे, मगज़ खे फेरी ईंदी अथसि त किरी पवंदो आहे। त उहो हितां शक्कर वियो आहे। हितां शक्कर मां जेको आहे त चवनि था त भई हेॾे न आयो आहे। वरी त जेको हिनजो नंबर बंदि पियो हुयो, हिन ते कॉलियूं असां कयूं पिया त हे कॉल न त उहो 5 मिंटनि में कंदो आहे। मुंहिंजी नंढड़ीअ खे झटके जो आहे त उहा जेका आहे मुंहिंजी नंढड़ी माना बीमार थी पई। मां हे न आयो त माना हिन कॉल सॼे ॾींहं में न कई। पोइ उन महिल मां चयो माने त तव्हां हिन कॉल न कई आहे त अलाए छाजे करे माना नंबर हिनजो बंदि पियो आहे। पोइ असां उन में परेशान हुयासीं। ॿी राति थी त मां उन ॻोठु सखर कॉल फेराई त उन्हनि जे भाणे जन सभिनी चयो त मामी हेॾे भई मामो न आयो आहे भई। त उन खां पोइ इहो नंबर हिन जा यको बंदि लॻा पिया आहिनि। असांजे जे ॼारे माना आचर वारे ॾींहुं मां क़ुरान शरीफ़ खणी बीठी आहियां। मां पंहिंजे घर जी बि हालत तव्हांखे ॾेखारींदमि त मां केतिरी ग़रीब मिसकीन आहियां। मां सफ़ा बचड़ा मुंहिंजा नंढड़ा, हिकिड़ो कमाइण वारो आहे, मुंहिंजो झटके जो मर्ज़, मूंखे नंढड़ा मासूम बच्चा आहिनि। मां पाण बीमार आहियां, मुंहिंजो घर वारो बि बीमार आहे। इन क़ुरान जे सदके तव्हां मुंहिंजी माना जेका आहे त मदद कयो। मां सुभाणे तव्हांखे सॼे घर जो बि मसालो ॾेखारींदमि। जेका बि तव्हांखे आहे मां मुंहिंजा बच्चा सभु रोइनि रड़नि था वेठा, उन्हनि जी तव्हां मदद, तव्हां मुंहिंजी मदद कयो। एसपी साहब ॾे बि असां विया आहियूं। ओॾे बि मां न्याणी वठी वई आहियां। इहा क़ुरान शरीफ़ खणी वई आहियां एसपी साहब ॾे बि। ओॾे बि जॻह असांखे पंहिंजी मसवाड़ ते आहे, पंहिंजी जॻह असांखे कोन्हे का। पंहिंजी जॻह असांखे हुजे त असां ईअं हुजूं हा, मज़ूरी कयूं, मज़ूरी खाऊं। मां सॼे हिन पाड़े मां वाटल आहे जा वंड वठंदी आहियां। मां पंहिंजा बच्चा पालींदी आहियां। असांजी हिन क़ुरान ते माना असांजी मदद कनि। जाते बि आहे त असांखे जेको आहे त मोटाए ॾियनि। मां नंढड़ा बच्चा मुंहिंजा रोइनि रड़नि था, मुंहिंजा बच्चा बीमार थी पिया आहिनि। असां मानी कयूं बि नथा टाइम ते। असांखे शक इहो आहे त असांजो अगवा थी वियो आहे। पोइ काथां बि थी वियो आहे इहा असांखे ख़बर न आहे। असांजी दुश्मनी का बि न आहे, कंहिंसां बि न आहे। कॾहिं कई न अथई, न हो कंदो आहे, दुश्मनी वारो आहे ई न। मूंखे चयईं त मां सखर थो वञा। मूंखे चयईं त मां सखर थो वञा। भई मां जेके कामण जो मर्ज़ आहे, मां बीमार आहियां। मूंखे कारो कामण बि आहे, शुगर बि आहे, पिते में पथरी बि आहे। मुंहिंजो पुटु वीचारे खे झटको आहे। हिन उनखे फेरी ईंदी आहे, मगज़ खे किरी पवंदी आहे, ख़बर ई न पवंदो त रोड ते झटि करे माण्हू टंगो टाली करे घर खणी ईंदा अथसि। हिन क़ुरान जे सदके मुंहिंजी माना मदद तव्हां कयो। महिरबानी करे जेके असांजो वाल साहब हथायो आहे त उनखे मोटाए ॾियनि। असांखां सवाइ ॿियो आहे बचनि खे केरु पालींदो आहे। उहो हिकिड़ो पर घर में वॾो, हुनखां अलावा असांजो घर केरु हलाईंदो। मां त हिकु ॾींहुं नथो वञा। सर हाणे जुमे खां वठी वियल आहे असांजो वाल साहब। असां हुनजे कॾहिं लॻाया था, हुन गुलाब